तंगवाणी ऐं भरपास वारे इलाइक़नि में मुसलसल बरसाति पवण खां पोइ दरगाह हैबशई जी जेकी क़दीमी दरगाह उहा बि हिन वक़्तु पाणी जी हेठि आहे। अचो त मिन सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक करण जो छा चवणो आहे? तव्हां दोस्तनि जो महिरबानी। असां हैबशई जा फ़क़ीर आहियूं। असांखे 7 पीढ़ी हिते गुज़री विया आहिनि। हिन टाइम ताईं बि गादी असांजे हेठां फ़क़ीरनि जे। हे असांजो मुसाफ़िर खानो दरगाह जो किरी पियो आहे। हिन मुसाफ़िर खानो जो न थियो आहे बि 10 चकर हिन जो माप थियो आहे। न को हिन जे मथां कंहिं ठारायो आहे, न को हिन जे मथां कंहिं बि ऑफिसर अची को छा बि खयो आहे त हिन जो छो नथो ठहे या छो नथो ठहे। बाक़ी क़ब्रिस्तान हेॾे सॼो पाणी जे लपेट में आहे। तव्हां पाण ॾिसो था त असांजा घर इहे क़ब्रिस्तान सभु ढही पिया आहिनि। क़ब्रिस्ताननि में पाणी सॼो बीठो आहे। अॻे बि असां DC साहब खे अर्ज़ु कयो आहे, हाणे बि अर्ज़ु कयूं था त ख़ुदारा असां ग़रीब फ़क़ीर आहियूं। असांजे दरगाह जा महखाना ठाराए ॾियो, मुसाफ़िर खानू ठाराए ॾियो असांखे। असांजा जेके बि मुसाफ़िर खानू ढही पिया आहिनि, जेके बि दरगाह जा तव्हां पाण बि ॾिसो था नुक़सानु थियो आहे। तव्हांजे अॻियूं हर शइ आहे। असां DC साहब खे, मीर शबीर अली ख़ान खे अर्ज़ु कयूं था त असांखे दरगाह जा मुसाफ़िर खानू ठाराए ॾियनि। मीर अशरफ अली ख़ान खे बि असां अर्ज़ु कयूं था त ख़ुदारा जेके बि क़ब्रिस्तान में मुसलमान पिया आहिनि इन्हनि जो बि पाणी कढायो ऐं असांखे मुसाफ़िर खानो बि ठाराए ॾियो। जेको बि अॻे बि अशरफ अली ख़ान असांखे ठाराए ॾिनो आहे, हाणे बि ख़ुदा करे असांखे ठाराए ॾींदो। असांजे जेके बि तव्हांजे अॻियूं संगत बीठो आहे सभिनि जो नुक़सानु थियो आहे। हे क़ब्रिस्तान जो नुक़सानु थियो आहे, दरगाह जो तव्हां ॾिठो आहे पाण नुक़सानु थियो आहे। ख़ुदारा जेके बि आहिनि असांखे न फंड मिलियो आहे हिन टाइम ताईं, न को असांखे हिन टाइम ताईं लूण जो पती बि न मिलियो आहे, न को असांजो पुछा करण बि आया आहिनि या छा न थियो आहे या छा न थियो आहे। रस्ते में बि माण्हुनि खे ॾेई अलाए पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾेई हर कंहिंखे रस्तो ॾेई छॾनि था। असां फ़क़ीरनि खे कुझु नथो मिले। हिते मुसाफ़िर रहियल आहिनि उहे तंग आहिनि, असां फ़क़ीर तंग आहिनि। न असांखे रस्तो शहर ॾे वञण जो आहे त असां काॾे फ़क़ीर वञूं। ख़ुदारा असांजो मुतालबो इहो आहे त असांखे मुसाफ़िर खानू ठाराए ॾियनि ऐं क़ब्रिस्ताननि मां जेको बि पाणी आहे इहो बि नेकाल कराए ॾियनि। वधीक भोतार वस वारा आहिनि, मीर शबीर अली ख़ान आहे, अशरफ ख़ान आहे, DC साहब मुनवर मिठियाणी साहब आहे। इन खे बि असां अर्ज़ु कयूं था ख़ुदारा जेके मुयल आहिनि उन्हनि जो त तव्हां कुझु ख़्यालु कयो।